दौलतपुर सिफन मां गुलाम मुस्तफ़ा जुणेजो जी रिपोर्ट मूजिब सिंध फ़नकार वेलफेयर ऑर्गेनाइज़र जे तरफ़ां गुलाम अली बगो, फोटो फ़कीर उन्हड़ ऐं ॿियनि शाइरनि अदीबनि सिंध जे मशहूर फ़नकार शमन अली मिरालीअ जे भाणेजे बाबर अली मिरालीअ जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ दौलतपुर प्रेस क्लब में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन मौक़े ते उन्हनि जो चवणु हो त बाबर अली मिरालीअ जे क़त्ल में मुलवस जवाबदारनि खे 11 ॾींहं गुज़रण बावजूदि सोरहां पुलिस गिरफ़्तार न करे सघी ऐं न वरी सिंध हुकूमत हिन महिल ताईं नोटिस वरितो आहे। शमन अली मिरालीअ जो भाणेजो बाबर अली मिरालीअ खे सरेआम गाॾीअ मां लाहे केसि बेगुनाह क़त्ल कयो वियो, पर उन जा जवाबदार हिन महिल ताईं क़ातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। हुननि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, सिंध हाई कोर्ट, सिंध हुकूमत समेत IG सिंध खे अपील कई त बाबर मिराली जे क़त्ल में मुलवस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खेनि सख़्त सज़ा ॾियारी वञे ऐं शमन अली मिराली ऐं मक़तूल जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।